सरमंद साईं न सिर्फ़ एक बेहतरीन रागी ऐं एक वॾो कलाकार हुयो, पर हू असांजे क़ौमी हिन काफ़िले जो ॼण हिकु सिपाही बि हुयो, जो जॾहिं बि क़ौमी वॾा फंक्शन थींदा हुआ, साईं रहबर जी सालगिरह हुजे, क़ौमी मेड़ाको हुजे, शहीदनि जो ॾींहुं हुजे, बग़ैर दावत जे बि उते पहुची वेंदो हुयो ऐं सिंध जे माण्हुनि में ॼण प्रचार करण या पंहिंजे क़ौमी गीतनि जे ज़रिए माण्हुनि ताईं आवाज़ पहुचाइण में ॼण पंहिंजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु सम्झंदो हुयो। हिन सिंध सां ऐं सैयद सां इश्क़ कयो। ही न सिर्फ़ु एतिरो पर असांजे हिन क़ौमी काफ़िले जो बि ॼण कारकुन हुयो, मेंबर हुयो असांजे जमायत जो हर फंक्शन में ॼण सरमंद मौजूद हूंदो हो। अॼु सिंध उन्हीअ खे यादि करे पई, सिंध जा माण्हू उन्हीअ खे यादि कनि पिया। सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वयो वणजारो ओहिरी। सरमंद जूं यादियूं, सरमंद जा गीत ऐं हुन जूं क़ौमी ख़िदमतूं सॼी सिंध